बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में नींगरी गटर में बुरी फौत, वारिसन पारां क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। एडीसी कॉलोनी में 2.5 वरनि जी नींगरी तैयबा धी वज़ीर अली म्यूनसिपल इंतजामिया जी नाअहली सबब खुलियल गटर में किरी बुढ़ी फौत थी वई, जंहिंखे वारिस अस्पताल खणाया आया, जिते डॉक्टरनि पारां संदसि मौत जी तस्दीक कई वई। जॾहिं त अस्पताल इंतजामिया पारां एम्बुलेंस न मिलण सबब वारिस नींगरी जो लाश पैदल खणाए विया। ॿिए पासे नींगरी जे वारिसनि शिकारपुर नाके वटि क़ौमी शाहराह ते लाश रखी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। नींगरी जे वालिद जो चवणु हो त म्यूनसिपल इंतजामिया जी नाअहली सबब गटर खुलियल आहिनि। शिकायतनि बावजूद गटर बंदि न पिया कया वञनि। ठेकेदार ऐं म्यूनसिपल ऑफिसर मथां क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। मुबारकपुर में औरत पुरस्रार तौर गोली लगण सबब फौत। ॻोठ पुराणो मीरल में 22 वरनि जी नूरजहां ज़ाल ख़ादिम मारफानी पुरस्रार तौर गोली लगण सबब ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ज़ख़्मी हालत में मुबारकपुर थाणे ते आंदो वियो, जिते पुलिस ज़ख़्मी औरत खे केतिरा ई कलाक बाद लेटर ॾेई जैकबाबाद मुंतकिल कयो, जिते हू फौत थी वई। औरत जे मुड़िस ख़ादिम मारफानी मूजिब 10 वरनि जे नींगर खे कमरे खां पिस्तौल खणी अचण लाइ चयो, जंहिं ॿाहिरि अची पिस्तौल सां हरकत कई ऐं इतफ़ाक़ी तौर फायर थी वियो ऐं गोली ज़ाल खे लॻी वई। पुलिस मूजिब जांच करे रहिया आहियूं। 10 वरनि जे नींगर ईदन समेत 4 ॼणनि दादन इस्माइल अल्लादिनो ऐं गुलाब मारफानी खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। मोहम्मदपुर वासी नौजवान मुबैना तौर बलूचिस्तान में क़त्ल। मोहम्मदपुर उडो वासी 26 वरनि जे नौजवान वाहिद बख्श लाशारी खे बलूचिस्तान जे इलाइक़े बारी शाख वेझो मीराली बिरादरी जे हथियारबंदनि पारां कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। 20 ॾींहं अॻु झेड़े में ज़ख़्मी थियल हारी कराची जी अस्पताल में फौत। करीम बख्श थाणे जी हद ॻोठ सोबदार ख़ान खोसो में ज़मीन जी मालिकी तां थियल झेड़े में 20 ॾींहं अॻु फायरिंग सबब ज़फ़र ख़ान खोसो जा 2 हारी उम्मीद अली लाशारी ऐं सरदार कोरार ज़ख़्मी थी पिया हुआ, जन मां उम्मीद अली लाशारी कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। बाहू खोसो में उरड़ी विघे वधीक हिकु नींगरी फौत, अंग 5 थी वियो। ॻोठ जान मोहम्मद कंडराणी में रफ़ीला धी सादिक कंडराणी उरड़ी विघे फौत थी वई। सेहत खाते जी नाअहली सबब गुज़िरियल 8 ॾींहंनि अंदरि 5 ॿार फौत थी चुका आहिनि। सेहत खाते पारां हिफ़ाज़ती उपाउ न वठण सबब केतिरनि ई ॿारनि जी हयातियुनि खे ख़तरो आहे। हमायूं शरीफ़ में मिल्कियती तकरार तां जवाबदार पंहिंजे सॻे भाउ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हमायूं थाणे जी हद ॻोठ अब्दाल में मिल्कियती तकरार तां जवाबदार अल्लाह वधायो पंहिंजे सॻे भाउ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। जैकबाबाद में समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पारां सरदार मंज़ूर ख़ान पांवर सां ताज़ियत। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी अॻूणे सूबाई वज़ीर सरदार मंज़ूर ख़ान पांवर सां संदसि भेण जे लाॾाणे ते ॻोठ आदम ख़ान पांवर पहुची ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते अॻूणो MP मीर औरंगज़ेब पांवर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सकरंड वेझो पोरे जो पुरस्रार तौर लाश हथ। ॻोठ पलियो मक्सी में मयाण वासी मच्छी खपाईंदड़ 35 वरनि जे पोरियत इलाही बख्श मलाह जो लाश हथ आयो आहे। पुलिस मूजिब संदसि मौत रिक्शा कल्टी थियण सबब थियो आहे, जॾहिं त संदसि वारिसनि जो चवणु आहे त फौती खे पोयां कंहिं शइ जो धकु लॻल आहे। मुबारकपुर में पुलिस जी होटलनि ते चढ़ाई, केतिरा ई गिरफ़्तार ऐं आज़ाद। होटल मालिक जो एहतजाज। मुबारकपुर में SHO अब्दुल हमीद महर पारां शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि ते छापा हणी केतिरा ई शकी माण्हू गिरफ़्तार करे पुछा ॻाछा बाद आज़ाद कया। होॾां हिकु होटल मालिक शब्बीर मस्तोई एहतजाज कंदे चयो त मुबारकपुर पुलिस मुंहिंजे होटलनि ते चढ़ाई करे कैबिन मां पैसा ॿुहारे वई आहे। SSP नोटिस वठी मुबारकपुर पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे। पन्नो आकिल जो अदीब शाइर ऐं सुघड़ करीम बख्श इंढण दिलि बीहण सबब फौत। ॿुधायो पियो वञे त करीम बख्श ॿन्नी में हर काए रहियो हो त खेसि दिलि जो दौरो पियो, जंहिं सबब हू फौत थी वियो। संदसि आख़िरी रस्मूं ॻोठ कमाल ख़ान इंढण में अदा कयूं वयूं, जंहिंमें सरदार अली गौहर ख़ान इंढण, सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल फ़कीर परियल दायो, मियाँ जान मोहम्मद इंढण, पीर ऑफ बगो शेर मियाँ अब्दुर्रहमान समेत इलाइक़े वासियुनि शिरकत कई। टंडो ग़ुलाम हैदर वेझो ॻोठ वालजी कोल्ही में सीता कोल्हण अगवा। मुबैना तौर अगवा थियल सीता जे वारिसनि मूजिब खेसि 2 ॾींहं अॻु जुम्मन लॻारी अगवा कयो आहे, पर पुलिस अञा ताईं को बि एक्शन न खंयो आहे। पाकिस्तान कोल्ही इतिहाद जे अॻवाननि मुकेश कुमार, खेमचंद, आलमचंद, धनेश कुमार ऐं ॿियनि जो चवणु हो त न्याणी वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। सकरंड में लैल बरादरी जे ॻोठाणनि मर्द औरतनि तोड़े ॿारनि समेत सैयद बरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ चतन शाह वासी लैल बरादरी जे गुलज़ार, मुख़्तियार, हुज़ूरां ऐं सकीना मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे दाहियो आहे त सैयद बरादरी जा 62 माण्हू असांजे मथां कूड़ा केस करे बेगुनाह गिरफ़्तार कराए रहिया आहिनि। आवाज़ उथारण ते मौतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। हुननि SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर अहमद तुन्यो खे अपील कई आहे त जांच कराए माण्हू आज़ाद कया वञनि ऐं नाइंसाफ़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सोबतपुर में कटबार बरादरी जो ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ 62 ऐं AC ख़िलाफ़ एहतजाज। कटबार पाड़े वासियुनि मुस्मात मूमल ऐं शक्कर ख़ान जी अॻवानी में एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे 6000 फुट ज़ाती प्लॉट ते रियाज़ कटबार, बहार ख़ान ऐं स्वाली ख़ान कटबार कब्ज़ो करणु चाहिनि था,
जेके प्लॉट तां उथारण लाइ क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त एसी सोबतपुर बि उन्हनि सां ॿिट बणियल आहे जंहिं दहशतगर्दनि जीअं असांजे घर में घिड़ी धमकायो आहे। हुननि अपील कई त एसी समेत बाअसर कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। डेरा अलायार जे वकीलनि पारां डिस्ट्रिक्ट बार में प्रेस कॉन्फ्रेंस। एडवोकेट शहजाद असलम खोसो, मोहम्मद इदरीस राजपूत, अब्दुल जब्बार अतार, औरंगज़ेब खान रिंद ऐं ॿियनि चयो त चीफ जस्टिस अवामी मुफ़ाद ख़ातिर आइनी दरख़्वास्त में ज़ाती दिलचस्पी वठी फीडर कैनाल ऐं उच शाख समेत नसीराबाद डिवीज़न में पीअण ऐं नहरी पाणी जे मुख़्तलिफ़ मनसूबनि जे जल्द मुकमल करण जा हुकुम जारी करे त जीअं पाणी जी फ़राहमी आसान थी सघे। सखर में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन पारां डॉक्टर तस्लीम खमीसानी जी हिमायत में प्रेस कॉन्फ्रेंस। सखर जे ज़िले सदर अब्दुल कयूम काज़ी, चीफ पैटर्न सखर कमरदीन कलवड़ ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज, टीचिंग सिविल अस्पताल सखर जे MS डॉक्टर तस्लीम खमीसानी अस्पताल में रिकॉर्ड कम कराया आहिनि। CT स्कैन, MRI, डिजिटल एक्सरे, सर्जिकल ICU, बर्न वार्ड, चाइल्ड लाइफ फाउंडेशन वार्ड, मेडिकल ICU, न्यूट्रिशन पीड्स, इंक्यूबेटर वार्ड, कोविड ICU, कोविड वैक्सीनेशन सेंटर ऐं ॿिया कम कराया आहिनि। शरपसंदनि जी ग़लति ऐं कूड़ियुनि ख़बरुनि ते ध्यानु न ॾिनो वञे। मटियारी में 3 महीननि खां पाणी खोट ख़िलाफ़ मदरसे जे उस्तादनि ऐं तालिबनि जो एहतजाज। पाणी खोट ख़िलाफ़ जामा गौसिया ताहिरिया जे उस्तादनि ऐं तालिबनि हाफ़िज़ बिशारत ताहिरी, अब्दुल रज़ाक मेमण, हाफ़िज़ ग़ुलाम नबी ख़ास खैली ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी पब्लिक हेल्थ ऑफिस अॻियां एहतजाज कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि जामिया गौसिया ताहिरिया में 3 महीननि खां पाणी बंदि आहे, जंहिं सबबि नमाज़िन ऐं तालिबनि खे सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पवे थो। हुननि घुर कई त पाणी खोट ख़तमु करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कंदकोट में मुग़विन जे वारिसनि जो संदन बाज़ियाबी लाइ एहतजाज। हिकु हफ़्तो अॻु बी सेक्शन थाणे जी हद मां अगवा थियल ॻोठ पहलवान वासी 12 वरनि जे सोढो ऐं 16 वरनि जे इरशाद जाफ़री जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिसनि ऐं जाफ़री इत्तेहाद पारां अहसन अब्बास जाफ़री, मोहम्मद शरीफ़ जाफ़री, अब्दुल अज़ीज़ जाफ़री ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल सौटनि खे फौरी तौर बाज़ियाब कराए संदन घर भातियुनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। ऐं जैकबाबाद में पहिरीं मरहूम फैसल खान मुग़ैरी क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल थी गुज़रियो। टूर्नामेंट में A लेवल जी 20 ऐं B लेवल जी 3 टीमुनि हिसो वरितो, जिन मां A लेवल जूं टीमूं सुपर शाहीन ऐं अल मुर्तज़ा ऐं B लेवल जूं टीमूं लेट अरसलान ऐं बच्चल शाह फाइनल में पहुतियूं। A लेवल मां सुपर शाहीन जॾहिं त B लेवल मां लेट अरसलान सोभारियूं थियूं। टूर्नामेंट जो महिमान ख़ासि समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी हो, जंहिं खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीमुनि खे ट्रॉफीज़ ऐं रोक इनाम ॾिना। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.hd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।